हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। हिकु सन्यासी वन में वेही सदाईं तपस्या कंदो हुओ। उहो संसारी माण्हुनि सां ॻाल्हाइणु पसंदि कोन कंदो हुओ। इन करे हिन मौन विर्त धारण कयो हुओ। हिकु ॾींहुं हू भोॼन लाइ शहर में भिक्षा करणु वियो त हुन जी नज़र गृहस्थी जी हिकु नौजवान सुंदर सुशील धीअ ते पई। हुन जी सूंहुं ॾिसी सन्यासी हुन जे मथां मोहित थी पियो। हाहाकार करे रड़ियूं करणु लॻो ऐं वापसि पंहिंजी आस्थान ते आयो। जॾहिं इहा ख़बर सॼे शहर में पइजी वई त सन्यासी पंहिंजो मौन विर्त तोड़ियो आहे, तॾहिं उहो गृहस्थी सन्यासी वटि पहुतो ऐं चयाईं त महाराज, तव्हां मुंहिंजे घर ते पंहिंजो मौन विर्त छो तोड़ियो? उन जो कारण कहिड़ो आहे? सन्यासी जवाबु ॾिनो त पुट, तुंहिंजी कन्या चंडालण आहे। जंहिं ॾींहुं ऐं जॾहिं हुन जी शादी थींदी तॾहिं तुंहिंजे घर जो सत्यानाश थी वेंदो। गृहस्थी इहा ॻाल्हि ॿुधी त तमामु घणो दुखी थियो ऐं महात्मा खां पुछियईं त महाराज, इन ई विपदा इन परेशानी जे दूर करण जो को उपाय आहे? सन्यासी चयो त उन जो फ़क़ति हिकु ई उपाय आहे ऐं उहो आहे त तूं उन कन्या खे काठ जी पेती में विझी राति जो 12 वॻे उन जे मथां ॾीओ रखी नदी में लोड़े छॾिजांइ। तॾहिं ई तूं सत्यानाश खां बची सघंदे। ॿी हालत में संसार जी का बि ताक़त तोखे बचाए कोन थी सघे। अंध श्रद्धालु गृहस्थी खे मोहिनी सन्यासी ते पूरो विश्वास हुओ ऐं हिन ईअं ई कयो। हेॾा सन्यासी पंहिंजनि चेलनि खे नदी जे किनारे ते बीहारे संदूक जी राह ॾिसण लाइ मोकिले ॾिनो ऐं चयाईं त तव्हां संदूक न खोलिजो, चाहे हुन में कहिड़ो बि आवाज़ु छो न अचे। उन ई संदूक ते मां मंत्र जी सिधी कंदुसि ऐं उहा मुंहिंजे कमरे में पहुचाइण बाद अंदरि अचिजो बि न। इहा सॼी ख़बर राजा जे जासूसनि तरफ़ां राजा खे पहुची वई। राजा उन ई पेती मां उन कन्या खे कढाए उन जे बजाए हिकु ख़ूब ताज़ो मतारो बांदर बंदि करे छॾियो। जॾहिं उहा संदूक तरंदी तरंदी शिष्यनि वटि आई तॾहिं उन पेती कढी गुरूअ खे चयो त जेकॾहिं तव्हां चओ त असां 12 दरवाज़नि खे कुल्फ़ लॻाए लाक लॻाए हलिया वञूं, जीअं तव्हांखे ॿाहिरि वियल सम्झी हिते कोई अचे बि न। गुरू ईअं करण जी इजाज़त ॾिनी। शिष्यनि जे वञण बाद काम में अंधे थियल सन्यासी जीअं ई संदूक खोली तीअं पेती में बंदि थियल बांदर तमामु कावड़ियल हालत में सन्यासी जे मथां काए वियो। सन्यासी घणो रोदन ऐं रड़ियूं कयूं, पर उते ॿुधण वारो ई को कोन हुओ। बांदर सन्यासी जा कन, नक, चप सभई कटे छॾिया। सुबुह जो शिष्यनि तालो लाथो, लाख लाथो, दरवाज़ो खोलियो त गुरुजी जी ॾाढी ख़राबु हालत ॾिठऊं। थोरे वक़्त खां पोइ राजा जा सिपाही सन्यासी खे वठी वञण लाइ आया। राजा सन्यासी जी बदमाशी लाइ खेसि पूरी सज़ा ॾिनी। सच चयल आहे त जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। अगरि हीअ कथा तव्हांखे पसंदि आई आहे त हिननि खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सिया राम।